Assalamu alaikum, this is Abdurrauf. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां सिंधी जा जेके आम सवाल आहिनि उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं। असां पहिरियां 12 लेक्चर रिकॉर्ड करे चुका आहियूं। असांजो अॼु जो पहिरियों सवाल आहे त हाइको जापानी ॿोली जी सनफ़ आहे। साणेट इटली ॿोली जी सनफ़ आहे। ॿियो सवाल आहे त तराइल फ़ारसी ज़बान जी सनफ़ आहे। मरसियो अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे। असां मरसियो जो बादशाह जेको आहे सैयद साबित अली शाह खे चवंदा आहियूं ऐं गीत जो बादशाह गज़ल जो बादशाह असां अमीर अब्दुल हुसैन सांगी साहब खे चवंदा आहियूं। ॿियो सवाल आहे त गीत संस्कृत जे लफ़्ज़ गया मां वरितल आहे। ॿियो असांजो सवाल आहे त मशहूरु शाइर मोहम्मद मोहसिन बेकस बेदल जो पुटु हुयो। ॿियो सवाल आहे त क़ादिर बख़्श बेदल रोहड़ी में दफ़न थियल आहे। इहो इम्पॉर्टेंट MCQs आहे। ॿियो सवाल आहे त अहमद मल्ला शाइर क़ुर शरीफ़ जो सिंधी में मंज़ूम तर्जुमो कयो ऐं क़ुर शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो जेको आहे नसरी तर्जुमो जेको आहे आख़ुंद अज़ीज़ुल्लाह साहब कयो हुयो। ॿियो सवाल आहे त सिंधी बेत जी शुरूआत जेका आहे समन जे दौर खां थिए थी। ॿियो सवाल आहे त मशहूरु रिसाले सुणीअ जो एडिटर शेख अयाज़ साहब आहे। ॿियो सवाल आहे त सिंधी गीत जो शहंशाह बर्दू सिंधी चवंदा आहियूं ऐं गज़ल जो बादशाह अमीर अब्दुल हुसैन सांगी साहब खे चवंदा आहियूं। आज़ादी खां पोइ सिंधी नावल जी ओसर नूर अफ़रोज़ ख़वाजा जो लिखियलु किताबु आहे नाविल आहे। जदीद सिंधी शाइरी जो अबू असां कसचंद बेवस साहब खे चवंदा आहियूं। ॿियो असांजो सुवालु आहे त क़ादिर बख़्श बेदल जेको आहे अंग्रेज़ दौर जो वॾो शाइर हुयो ऐं तव्हां ख़बर हुजे त सचो सरमस्त टालपुर जे दौर जो शाइर हुयो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भट्टई साहिबु कलोणी जे दौर जो शाइर हो ऐं मिर्ज़ा खलीज बेग साहबु अमीर अब्दुल हुसैन सांगी साहिबु उहे बि अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ रखंदा हुया। गंज शरीफ़ बेदल जी तसनीफ़ आहे। ॿियो सवाल आहे त सिंधी जो पहिरियों जेको ड्रामो हुयो उहो लीला मजनू हुयो जेको मिर्ज़ा खलीज बेग साहिब जो लिखियलु आहे ऐं मिर्ज़ा खलीज बेग जो ॿियो नाविल जेको आहे दलाराम पहिरियों नाविल उहो दलाराम हो जेको मिर्ज़ा खलीज बेग साहिबु लिखियो। मीर अब्दुल हुसैन सांगी साहिबु अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ रखंदो हुयो। इहे असांजा मेन इम्पॉर्टेंट MCQs आहिनि त अहिड़े हिसाब सां पुछंदा आहिनि त मिर्ज़ा खलीज बेग साहिबु या मीर अब्दुल हुसैन सांगी या सैयद साबित अली शाह कहिड़े दौर सां तालुक़ रखंदा हुया। ॿियो सवाल आहे त सिंधी ज़बान में बाक़ाइदे नसरी जेका शुरूआत थी उहा अंग्रेज़नि जे दौर खां थी ऐं शाइरी जी शुरूआत जेका समन जे दौर खां शुरू थी असां पहिरियां पढ़ी चुका आहियूं। ॿियो आहे दीवान नंदीराम खे सिंधी जो पहिरियों आलिम चयो वेंदो आहे। ॿियो सवाल आहे त सिंधी अदब जो जदीद दौर जेको आहे अंग्रेज़नि जे दौर खे चवंदा आहियूं ऐं सुनहरी दौर जेको आहे असां कलोड़नि जे दौर खे चवंदा आहियूं। अंग्रेज़ी दौर में नाटक जी शुरूआति इमाम बख़्श खादम साहिबु कई। अंग्रेज़ी दौर में शाह जो रिसालो जर्मनी मां 1866 में अर्नेस्ट ट्रम्प जेको आहे शाया करायो पहिरियों। इहो बि सवालु असांजो इम्पॉर्टेंट आहे त पहिरियों सवालु ईंदो आहे त अंग्रेज़ दौर में शाह जो रिसालो कंहिं माना छपरायो कहिड़े शहर में छपरायो ऐं साल कहिड़ो इहे 3 4 ई हिन में हिकु ई क्वेश्चन में असांजा 2 3 सुवाल निकिरी सघनि था। सिंध जो मंसूर सानी असां सच्चा सरमद साहिब खे चवंदा आहियूं। सच्चा सरमद जो रोज़ो जेको आहे अली ख़ान जोड़ायो ऐं सच्चा सरमद जो मज़ार जेका आहे दराज़ शरीफ़ में आहे ऐं सच्चा सरमद जेको आहे काफ़ी जो बाकमाल शाइर हुयो। क़ादिर बख़्श बेदल नायक यूसुफ सामी सूफ़ी दलपत सच्चा सरमद जा हमअसर हुया। इहो हिकिड़ो सुवालु अची चुको आहे त शाह लतीफ़ जो हमअसर केरु हुयो त अहिड़े हिसाब सां बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा सुवाल ईंदा आहिनि। सूफ़ी दलपत जो तालुक़ो टालपुरनि जे दौर सां हुयो। सैयद साबित अली शाह जो बि तालुक़ो टालपुरनि जे दौर सां हुयो। मरसिये जो बादशाह सैयद साबित अली शाह असां पढ़ी चुका आहियूं तव्हांखे मां ॿुधायो आहे। टालपुरनि जे दौर जो वॾे में वॾो शाइर सच्चा सरमद ऐं कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शाइर भट्टई साहिबु। सिंध जो मिसाली दौर टालपुरनि जे दौर खे चवंदा आहियूं। कलोड़नि जे मियां अब्दुल नबी हुकुमरान खां टालपुरनि जेका हुई हुकूमत हासिलु कई हुई। सुर रप खे असां खेप जे नाले सां बि सॾियो वेंदो आहे। ससी पनी जो ज़िक्र सुर ससी में थियलु आहे ऐं इमामनि जो ज़िक्र सुर केॾारो में थियलु आहे ऐं नूर ॼाम तमाचे जो बि ज़िक्र सुर केॾारो में थियलु आहे शाह साहिबु कयो आहे। शाह जे रिसाले में रिघे में रिघो जेको आहे बेत जेको आहे सुर सारंग में आहे। करायल मोर पखी खे चवंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र शाह साहिबु सुर खंभात में कयो आहे। शाह लतीफ़ जो मक़बरो ईदन राज़ी ठाहियो।
शाह लतीफ़ 63 साल जी उमिरि में वफ़ात करे वियो। शाह लतीफ़ 1102 हिजरी में शाह लतीफ़ जेको आहे पैदा थियो। शाह साहिब जी ज़िंदगी जो सभ खां पहिरियां अहवालु जेको आहे तहफ़तुल कराम में मिले थो। कूंज ऐं मारवी जो ज़िक्र सर 10 में थियल आहे। जेके शाह साहिब जा 3 अहम सुर आहिनि त उन मां असांजो को बि सुवालु अची सघे थो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेका असांजी SST टेस्ट थियण वारी आहे। शाह जेरूसलम में घणनि बेतनि वारो सुर हुसैनी आहे। शाह जो